सोबोदिरो मां ख़बर ईंदा हलो त यूनियन ऑफ जर्नलिस्ट यूनिट पारां पाकिस्तान प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी खैरपुर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे जनरल सेक्रेटरी नवीद अहमद खोड़ो, नायब सदर अकबर शाहानी तालका सोबोदिरो जे सदर कुर्बान अली मंगी, जनरल सेक्रेटरी बिलावल अली सहतो करे रहिया हुआ, जॾहिं त एहतिजाज में शामिल सहाफ़ियुनि ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी कारे कानून खिलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कई। एहतिजाजी मुज़ाहिरे में सहाफ़ियुनि प्यास अली शाह, बादशाह भंड, हिम्मत तमरानी, औरंगज़ेब पीरज़ादो, ज़हूर हुसैन ॼामड़ो, हाकिम अली जोकियो समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सहाफ़ियुनि ख़िताब कंदे चयो त हुकूमत पीका एक्ट ज़रिए सहाफ़ियुनि जे आवाज़ खे दॿाइण जी कोशिश कई आहे। पीका एक्ट खे फौरी तौर ते वापसि वरितो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी